सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नाज़िम जो सिलसिलो हले पियो हींअर अब्दुल फ़क़रा हज़रत क़िबला साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदा। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहक़ीक़ नारे हैदरी सल्लु अलैहि व आलिहि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम या नबिय्य बअदहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलातुल सय्यदना नबियना मुहम्मद मुबारक वसल्लम का जमात लख लख मुबारक साईं जे उस मुबारक में पतायो गोठारन खे माल ते वडो एहसान आयो हिते हे गोठ बणन ते चोर भी न अची सघंदो बिना गोठारे जे ओॾे वाहण बणाइनि हिते शहर बणाए छॾनि सुभाणे अल्लाह हाणे साईं करमला वीचारो पंहिंजो टाइम पूरो करे वियो वीचारो लचड़ा पाण धोईंदो ॿिया जो साईं असां थाऊं बि पाण धोईंदो पंहिंजे थिमर पाण कंदो सुभाणे अल्लाह अधु राति ताईं हिकु ॾेढ सियारे टाइम ते बि विझंदा हुआ अहिड़ा साईं खे सुभाणे अल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं परे परे खां दोस्त आयल आहिनि जमायत आयल आहिनि सभिनी खे दुआ सलाम हुजे महिरबानी 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 असांजे मंदरनि जी जमात बि आयल आहे जेकी साईं जी प्यारी जमात आहे असांजे खोखरनि जी जमात आयल आहे जेके साईं जा आशिक़ परवाना उहे भॼी आहिनि ॿिया बाड़े बाड़े जा कंदर जा जमात मुजाहिद थी गुज़रिया आहिनि उहे जॾहिं काफ़िर मुस्लमान थींदा साईं जन हितां पंध खणी उते वेंदा साईं खे ॿ टे जॻह बि मिलिया हिन जा ज़मीन जा उहे बि विकिणी चंदाणी मुस्लमान थींदा उन में ख़र्च पको ॾियूं वकीलनि खे ॿियनि खे चवनि साईं मिस्किन तवकल तसम्मत बिल्लाह अलहम्दुलिल्लाह माशाअल्लाह ला क़ुव्वत इल्ला बिल्लाह असांजा दोस्त परे परे खां आयल आहिनि सिकंदर असां बि साईं टाइम में हिते उते बि पढ़ियासीं सॼा सम्झनि हितां काफ़ी दोस्त उते विया असांजा दोस्त केतिरा ई ॻोठ जा पाड़े जा पाड़ेसी असांजो महिरबान दोस्त महफूज़ माण्हू हाफ़िज़ मोहम्मद मुराद अली ज़िंदाबाद ज़िंदाबाद नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे सलात या रसूल अल्लाह नारे हैदरी या अली नारे ताकीद हर चाह नारे गौसे आज़म दर दस्त नारे जमात अहले सुन्नत जिंदाबाद हिकिड़े उते पढ़ंदा साईं यानी उते पढ़ाइण साईं समन साहब कंहिं दोस्त सां मुलाक़ात थी मंदर में उते आए नवे साल जो आहे उन मिलण में आसीं अखि न मालूम थियो मां कर साईं जे टाइम जी ख़बर हूंदा हुआसीं जिन फ़क़ीर पिया राति जो खणी वेंदा किशमिशूं निबातूं साईं शयूं खणी ईंदा साईं न वठो वञे को साईं मोहम्मद साहिब हिते पढ़िया उहो टाइम मुफ़्ती साहिब पढ़ियो उलमा पढ़िया वो पुछा तव्हांजे दौर जी ख़बर ॾियो कीअं असां बसाड़ी में साईं असांजो ॾाढो साईं मौलाना मौली अमीर बख्श सुभाणे अल्लाह असांजो मौली साईं अज़ीज़ुल्लाह साहिब माण्हू साईं मौलाना बाबा समझ रहमतुल्लाह ताला अला साईं साईं उहे टिनी गॾु पग ॿधी उन दोस्त जा वठाण ते गुरू साहिब ठाण मंदर में पासे आस्ते खोखर बि आस्ते रसूल आहिनि साईं जा परवाना ऐं मुजाहिद कंदर मुजाहिद थी गुज़रिया आहिनि ऐं सॼी ॻोठ जा जमात जी दुआ हुजे असां मिड़ी ॿ टे मिंट यादि कयो हाफ़िज़ मोहम्मद मुराद
हिकु में अख़बार में आयो जामो टन ॻाल्हि कई त असांखे उहो शख़्स खपे जो हिकिड़ी राति में असां तरावियूं पढ़ाई नारे तकबीर नारे रिसालत या रसूल मम्मी चोहार असां पढ़ाईंदासीं हिकिड़ी राति में भाग साहिब ने वठी विया इंशाअल्लाह हिकिड़ी राति में उते सभिनी खे ख़तमो पढ़ाया 27 राति ज़ुबान जा शो फारसी पढ़ाया उते मास्टर थिया सभिनी दुआ थी साईं दादा साहिब जन उते विया हाजी मोहब्बत वारा फ़कीर वही कोपन करे ईंदा ओ एॾो आड़े पाड़े जा केतिरे दोस्त सभिनी खे रंग लॻल आहे हितां सभिनी जो फेल आहे साईं मोहम्मद साहिब काकाणी साहिब हुन पुछोसीं साईं तव्हां छा साईं खां पोइ वधाए बची लीला पढ़ी वरिती सोच पढ़ंदे असां बेहोश थी वियासीं पोइ साईं जन छार बार पढ़ी ख़ैर थी वियो मौलाना पीर मौलाना अब्दुर्रहमान साहिब ऐं कंदराई उहो वॾो उलमा हो साईं जन उनजे पग वधारे मुफ़्ती साहिब हो नाले मिठे ॻाल्हाए छा थी वियो आहे जो पियो त पंहिंजी माण्हुनि ठाहे पंहिंजे ॾाॾे जे ख़्याल में मथां कुबा हुजनि अलाह साईं ख़ुशि करे वीचारे वॾी महिनत कई छॾिया हलाए अलाह साईं ख़ुशि करे ऐं पंहिंजे ॿियो तो मज़ा माणे सो मौलाना अब्दुर्रहमान साहिब पीर साईं जो उहो शागिर्द हो मुफ़्ती थियो जंहिं हमायूं शरीफ़ बि पढ़ायो गड़ी खेरे बि असां पढ़ियासीं थोरो साईं छॾियो पीर साईं पागरे जमायत साईं खां बाद में साईं जन पछाड़ी में अहिड़ो फेर थियो जो चवंदो न 2.5 महीने में मां क़ुरान शरीफ़ यानी पढ़ाए सघूं था पोइ मौलाना अब्दुल गफूर या इहो मोल साहिब लाइ में ख़बर आहे सो इहे पढ़िया हिते मौलाना अब्दुल गफूर साहिब वाहण वारो पोइ केतिरा ई न 3 महीने में क़ुरान शरीफ़ ॿारनि बच्चनि जा पेर वॾा नंढा आहे सुभाणे रोज़ा जो केरु खाराए क्योंकि हाली सरगर्दी जा घर मुस्लिम ॿुधो वॾो माल साईं बाज पोइ जी साईं मां कचो सिधो ॾियां थो रमज़ान में रंधिणी बि पाण धमणी ॾेई हुई रंधिणी बि पाण खाइनि बि पाण वरी पोइ जीअं साईं मां दुआ कयो आहे सऊदी वञूं क़ुरान निकिरनि पोइ हाली सरगर्दी ॿियो दुर्मन भटी ढोकी ॿियो साईं आलिम शाह जो वाल साहिब साईं हिदायत बादशाह इन जा क़ुरान निकिता असां गॾिजी वियासीं लाड़काणे स्टेज ते रहियासीं पीरे हज़रत के साईं जन हितों विचों जा हितों पंजे जने नारे है पीरे हितों जा पंजे जने को गाल कंदा वेंदा आहिनि असां उथी वेठासीं रमज़ान आहे चल सरा कि साईं जन हितों हुजूम सां सुभाणे अल्लाह झुंड मायूं ज़ियारत लाइ उथी बीठो सुभाणे अल्लाह साईं थो वञे जब तक साहब स्टेशन हुई स्टेशन उतां चढ़ंदा ॿेड़ियुनि ते उते चढ़ंदा हितां पीरे हज़रत उते विया पीरे हज़रत हितां विया पर पंधु पहिरें सुभाणे केतिरियूं जमायतूं सुभाणे रंग लॻी विया अल्हम्दुलिल्लाह साईं हिते मोल साहिब असांजा भुटो साहिब गुलाम उहो बि हिते पढ़ियो आवड़ी वारो ऐं साईं पछाड़ी में साईं अमीर बख्श साईं सोने जी हिन तिब्बत अंदरि साईं अमीर बख्श हकीम बि हुआ वरी हिते बि पढ़िया असांजे मौलाना साहिब ॻाल्हि थो कयो साईं नाने साहिब वॾो उलमा हो नसीराबाद हकीम बि हा हिदायत हिकमत सिखिया सुभाणे अल्लाह पोइ साईं सम्झनि गॾु साईं साईं चाचा साईं वॾा आवाज़ सुभाणे अल्लाह पढ़नि त रोज़ ई सुभाणे अल्लाह तव्हां बि दुआ कयो मंदिरनि खे असां हिदायत करे सही जमात नमाज़ रोज़ो में हुजे अक़ीम सलात वातो ज़कात नमाज़ खे यादि कयो बाबा रोज़ा रखो ग़रीबनि सां मदद कयो ॿियनि नशन पतनि खे छॾियो सम्झो न गांवनि खे छॾियो तॾहिं इहे मुसीबत केतिरा भाणा विधासीं पर तो बि नमाज़ साईं पढ़ाईंदा साईं कंदा सुन तो बि नमाज़ बशरी पढ़ाई मींहं वसिया आहे पाण खे तकलीफ़ सफ़ा सुन थी आहे सुभाणे साईं जन जी ज़ियारत लॻी पई आहे मींहं वसिया कुदरती हलंदे हिते खॾो अचे थो पोइ चवनि किथे रखूं साईं किथे रखूं पोइ सभिनी चयो हिते महिरबानी थी हिते ई रखनि हुते खॾो अचे पूरो थियो हेॾो ज़मीन बि फाटल आहे थोरी मींहं जे करे तो मालिक जो कुर्बा मोल साहिब पीर अब्दुर्रहमान साहिब पोइ मौलाना मोहम्मद साहिब पोइ चनो साहिब
वो हेड क्वार्टर में रहंदा उनखे काफ़ी पढ़ायो साईं हज़रत विया त उन छॾे आए त पढ़ाई लाइ सम्झो हिकिड़ो साल उते रही ॿिए साल मोटा वॾा किताब पढ़िया उलमा हे साईं जन खे चवंदा साईं चाचा साईं असीं तव्हांखे उहो इल्मु पढ़ाए त हिते पढ़ियो वञो आहे केॾो तव्हांखे इल्मु पढ़ाए अथसि प्रिंसिपल खे साईं दादा साहिबु वेठो आहे वेठो आहे नसीराबाद उते साईं चाचा साईं पढ़ण बि हिकमत उते सिखनि हिकमत उते सिखनि साईं आहे बढ़िया रहा उहे मंदी साख केतिरा ई उलमा थी विया अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद पंहिंजो लख मुबारक हुजनि असांजा दोस्त सिकंदर जेके आयल आहिनि कारी अकबर सम्झो न हे जेके तालिबान ख़ुदा बि इहे रूहानी बचा आहिनि बाक़ी जेके औलाद आहे जिस्मानी आहे हे जेकी मानी धानी फ़क़्र मिले थो उन में दुआ आहे जिब्राइल पैर थो घुमाए केतिरा मशहूरु दोस्त सभु गॾिजी खाईंदा अलाह साईं ख़ुशि थो करे हिकिड़े जंहिं में बीमार हो उहो बाबा मदस में ॿ टुकड़ा खा वञी वई मेड़े सेड़े ख़ुशि थी वञे सुभाणे अलाह उहो खाए अलाह जो ख़ुशि थी वियो मलाए पर थो घुमाए वठी था अचनि वीचारा तालिब मौला आहिनि सम्झो न नारे तकबीर नारे रसालत नारे हैदरी नारे तकबीर नारे गौसे आज़म नारे जमात जिंदाबाद साईं मखदूम साहब जिंदाबाद साईं जमा ॻोठ खे मुबारक हुजनि अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजी महिरबानी पर दोस्त आया आहिनि उनजी ख़िदमत कयो पर हे अलाए छो छा थी वियो वक़्तु जल्दी थकी वियो वीचारा खे दुख में हाणे जे न कयो बाबा सभिनी संतरा करे खारायो असांजो कारी अकबर साहिबु जन इहे बि वेठा आहिनि अलाह साईं ख़ुशाबाद करनि और सिकंदर घणा पता आहिनि इनखे बि 5 गंज 7 पुट आहिनि नाला अहिड़ा रखिया अथई सुभाणे अलाह जो खीसे जे विझण जा महिरबानी तुंहिंजो ॿियो को टुनो कोन्हे अहिड़ा नाला रखिया दुआ कयो उनखे हाणे असां तबलीग में हलियो असां 2 साल तबलीग ॻाल्हाइजे हकड़े में केतिरा ई दोस्त पढ़िया मास्तर एजाद पारा ॿिया टिया हे 15 लड़ाई तो असां हाणे दुआ था करूं सभिनी साईं जी दुआ आहे हाणे टाइम थोरो आहे ॻाल्हायूं आहे दुआ कयो निगरनि खे अलाह साईं आबाद ख़ुशि कनि मदद खे आबाद कनि ॿिया आलम रखनि ॿिया दोस्त पढ़नि ॻोठ वारा पढ़नि हाफ़िज़ रखनि यानी हिंदू मुस्लमान थींदा हले काथो साईं दुआ कई इलाही आबाद वजे सलामत तई में नगारो किरन कुफरान जूं मारूस गोली अचन का फरजन जो सलामत जोली नमाज धनी रहमत रसाए दे मुरादों मन सजू तन जो बुझाए तखलस सलो रगाए राज को नमरानी कोई पछड़े मोहम्मद ते मौला असामी यानी साईं खां बाद में साईं चाचा साईं खिदमत कई बाद में असां आयासीं पगार में पढ़ियासीं गणी करे वियासीं एतिरी जवानी पढ़ाई थिए थो ॼण असां बि सगोरा सभु पटको पाईंदा ॾाढे अतामन पारा ॾाढे हाजी कादम खान पारा वॾी उमिरि जा हुआ ॿिया केतिरा ई दोस्त ॾाढे हकीम वारा इहे अब्दुल हिकिड़े ख़िदमत कंदा हुआ हिकिड़ो ॾितू सेफल हूंदो अञा ख़तमु ॼाणींदा वेहंदो ॾितू बंदि मस्तु हाणे बि ख़िदमत कंदा हुआसीं उनखे बि कुझु आबाद करे जो ख़िदमत ॼाणे मस्जिद ॿिया थिया इन संसार असांखे वधाईंदो सम्झो न बाबा एॾो आहे असां बि जब सगोरा हूंदा हुआ सभु पटकनि सां ॾाढी ख़िदमत पारा ऐं सभु सम्झो न ऐं दुआ कयो ऐं जेकी हयाती आहे ख़िदमत में हर के खिदमत हर के खिदमत को मखदूम शुद हर के खुदरा मारूम शुद हर के खिदमत को मखदूम को ज़ात ना है खिदमत में मखदूम ज़ात ते ज़ात ना है ये साईं मखदूम साहब साईं मंगल साहब फकीरा जिनकी भी वही कराम थी जो खोड़े उठिया साईं मस्जिद ठहरान पिया उते लाड़काणे जेकी सुरिया पधर ते आहे सुरिया पधर ते आहे उतो खलीफ़ो मोकिलियो साईं वटि जो खेल बजाने वारो उते खोड़नि में करे पोइ नाटक माण्हू भुलाए पियो उनखे वठी विया साईं खे ॿेड़ीअ ते चाढ़े
उते साईं खे चवंदा हाणे कुझु ॾेखारे कृष्ण पोइ चवंदा साईं ॾेखारियो की या ज़मीन हीअं ॿ टे कोड़ा पतका पतका सुभाणे वरी हल बाबा मुक़ाबिलो थियो उहो खेल बजाना झंडो हणंदो हो भेजो ऐं वरी हेठि ते मथे ते साईं जन जो आया त झंडे खे मथे के हेठि न पियो थिए केरु आयो साईं पंहिंजो नाले मुबारक ऐं पादर हिमत सलाह ते ठक ठक गांव कंदो सम्झो न अॼु असांजो दोस्त अब्दुल हफीज़ बाज़वार खोड़ा साहब जो असांखे कम में कर्म कार्य पर सॼो से ॿाहिरि विया उनखे चवनि त साईं जी ख़िदमत कयो तॾहिं नंढो असांखे ख़िदमत कनि सम्झो न शुक्र हटरा पेशवा पेशवा आहे मुस्तफ़ा आधारे शुक्र पियो मुस्तफ़ा जो सोनो असांजो पेशवा तूं शान श्रंगार मूंसां कर छुदनस उमत तमन्ना कर छुदनस उमत तमन्ना कर मुसाले साहब जो मालिक सैन खे या क़यामत ॾींहुं पंहिंजी मऊ पियो उमती करे उथारजांइ सम्झनि न त असांजा भाग आहिनि सम्झो न नसीबनि जो अहिड़े सोने नबीअ जा असां उमती आहियूं असांखे लोॾो न ईंदो जमायत सुनत 1,24,000 पाणी फरवाया सोना साईं बुनियल सरकार फराए त मुंहिंजी उमत में 72 फ़र्क़ा थींदा थी विया या हिकिड़ी ॾोर ॾिननि जे मुंहिंजे दीन खे काबू कनि को कहिड़े फ़िरके में को कहिड़े फ़िरके सभु पढ़नि त कलमो सिर्फ़ु था न लकजा अज़ीज़ नाले मानिक हरीश नाले मोमिन रोप नहीं भाई तो सम्झो न अल्लाह से दोस्त मशर के जहाँ गुजार गुर अवलिन पर सच्चे नमाज गुर इतना जहाँ होता है गुलाम शेख पारा जहाँ असांजो हफ़ साहब जहाँ हुआ एॾा गिरद बाली थींदी जो तालबन घटि पए मजाला सभिनी खे दुआ आहे वॾी ख़िदमत अञा ते कंदा वार कमकार आहिनि दुआ को सभिनी धन मचार जेके ॿिया फ़क़ीर हिदायत जल्दी भत न लाइ वीचारा मुसाफ़िर चवंदा आहे ॿाहिरि में सम्झो न असांजो अब्दुल हफ़ीज़ हाणे अचण वारो आहे काजी साहिब खे असां अर्ज़ु कयूं था जल्दी में आणियोसि काजी साहिब व्यवस्था था अब्दुल हफ़ीज़ जो वरी अब्दुल हफ़ीज़ साईं जन वटि पढ़िया साईं ताज बंद हिते पढ़िया पछाड़ी पग ॿुधण साईं पछाड़ी बीमार थी पिया इन मींहनि में पंहिंजे नींगर जी ख़ुशी ॾिसी आहे 17 तारीख़ मींहुं न वसियो हितां कई गाॾी भरणी कले पारां इहे गॾिजी आहे साईं जन ख़ुशियूं कयूं 17 तारीख़ हर साल 17 तारीख़ मल्हाईंदा आहियूं वॾो हुजूम थींदो आहे 16 हा वॾा हुजूम वॾा परे परे खां गांधी नशी न ईंदा आहिनि सम्झ न मिस्किन माण्हू आहिनि जेको हाल आहे ख़िदमत कयो था वीचारा खे साईं मानी बाबा करनि था खोड़ सुन उहो क़ुर थो ॾिसे न तव्हां भाउ भेण पासो थियो भाॼियुनि खे पासो थियो वॾो मुक़ाबिलो हुयो जिंदो ते घणी घणी ॻाल्हि असांखे यादि आहे हा पोइ तव्हांखे असां ख़ुशि कंदो हा मदद कयो आलमुल मां विया आहियूं हफ़्ज़ विया आहियूं उनजी ख़िदमत कयो अलाह अमीर रबना आतिना फ़िल अलाह माल मुसाक़न में मसाक़न दिए कर खैर इन कला साईं मगनू साहब सभिनी जो खैर जिस्म परदेसी में अलाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह अलाह साईं में ख़ुशि कंदो उहो मिड़े छाड़ो वठंदो आहे अलाह साईं ख़ुशि सभिनी तुंहिंजे नींदर लाइ दुआ घुरो की मालिक साईं नौकिरी चाकरी वारा करे सभिनी जूं उमेदूं पूरी करे जेके कंहिं मेडिकल खाने में छुटकारो थियनि बीमार सफ़ा थिए वरन दरमियान क़ुरान मां शिफ़ा और रहमत मोन बस साईं मोहम्मद साले के मन सां करायासीं रब समझ साहब साईं सोनाल जन पतिया नालो जो नाले हैदरी नाले तकबीर साईं जन सां के दौर में उते साईं वॾनि सां वियासीं उते साईं जन जे उते बहाफ़ था हाँ जिंदाबाद असां वियासीं तॾहिं नंढड़ा हाफ़िज़ थिया उते टर्नी वारा ॾेखारियो बाबा हाफ़िज़ थिया मथे साईं वॾनि सां वियासीं वॾी उते साईं जन जी इज़त थींदी जिन साईं मथे सां साईं जन ॾिसां खे उते सुहिणा विराया के ॻाल्हि था कनि त इहा ख़ुशामद कान हूंदी हाणे प्यार जी चयो सभिनी खे दुआ तो बड़े साहब ॻाल्हि पोइ करे साईं त टे मां थिया पछाड़ीअ में साईं लफ़्ज़ लाइ साईं मौलाना समझ मौलवी
मौलवी साईं असांजो चाचो साईं जेको नसीबाज़ पढ़ियो ग्रां साहिब जी वॾी गादी आहे सम्झो न वॾे में वॾी ग्रां साहिब पीरी फ़क़ीरनि जी गादी जेकी आहे म्याणी ॻोठ हलंदी आहे पोइ सुम्हण सताणी ताईं पढ़ाई हली हिते सर कहिड़ो होॾम अलाह अकबर होॾम अलाह अकबर अॼु खेल मोहम्मद शाह आरिफ़ साहिब हिते पढ़ाया कया इहो जंहिंमें रोज़ी घणी पढ़ी आहे राशिद साहिब सम्झो न हिते पढ़ी आहे वॾो फैज़ आहे हिते साईं जा दरा सुणो हिकिड़े दफ़े ख़्वाब में आया त ॾिसंदा यानी थी थिए के साईं तो परवाज़ करे नथा अचे यानी जो चइबो मंथरी में अहिड़ी यानी थींदी आहे जो ॼण ईद ई हर मस्जिद में इहे मानियूं खणी अचनि गोड़ खणी अचनि के जरदा के पुलाव खणी अचनि सुभाणे अलाह यानी से हा यानी से अहिड़ी थींदी हा सम्झो न बाबा तो दरगाह आली जेकी आहे म्याणी ॻोठारी फ़क़ीराणी दरगाह उहा आहे उहो मुस्लिम ज़नानी आहे उते नारो हलंदो अलाह अकबर हाणे खेल बजाना थी वियो आहे हुनखे हिदायत थी वियो दुआ थिए नमाज़ ॿियो हीअ दरगाह आहे बाद में साईं मखदूम सोना आया उन्हनि वॾियूं करामतियूं जो चोरी करे न सघंदो सम्झो न हिकिड़े दफ़े असां कंहिंखे यानी न पिया रोए पए बीमारी तुंजनि जो छोकिरी पोइ साईं छो भला तव्हां आयो सुहिणो फ़क़ीर तकलीफ़ ॾिनी आहे भाई देरी करणी फ़क़ीर ॾेई आया उनखे हिदायत खणी करे छॾियो भेटो रखी खणी वञो छॾियो खॾो मायूसी वरी कमु करे इहे साईं जी कराम मां फ़क़ीर किथे आयो लह में आयो गंजीअ में आयो या साईं हिमत कयो त हिते बि नथा छॾनि वरी असां सुम्हंदासीं उजरे में वरी हिकिड़े दफ़े सुम्हिया पियासीं असां का वॾो हूंदो देरि देरि सां ज़ाहिर फ़क़ीर आयो ऐं सीअ में गॾे हाणे पंहिंजो हिमतो गॾियो सुम्हियो असां हेॾींदासीं सुम्हियो अथई दाम करे सोचो फ़क़ीर उड़ाईंदा साईं अंदरि न सुम्हियो आहे मां न फ़क़ीर न असां सम्झो न ख़ैर साहिब खे दुआ कयो डोंगरनि खे ॾाढो ॾुख आहे हिनखे लाहौर छॾींदा ॿिए पासे अंग्रेजी छा आहे विच में सम्झो न हा साईं जन जॻह आहे न पाण सां सम्झो न आहे हाफ़िज़ असां गुनाहगारनि जा हाफ़िज़ जा हथ छो खाइजूं ज़ात ते ज़ात न हिन क़ुर जी वर्क उतराया उनजे करे इज़तदार कयूं सम्झ असां छा कुझु न आहियूं नारे तकबीर कयो नारे रिसालत नारे हैदरी हा नारे गौसे आज़म सिकंदरी शाह जिंदाबाद ऐं सम्झो न असां ज़ात ते ज़ात न आहे क़ुर शरीफ़ जे सदके असां इज़त कयो था सम्झे ॾाढी शा मिड़ी लिख कयूं वेठा आहियूं सभु सम्झो न ख़्वार बरकार सम्झो न अलाह साईं तव्हां ख़ुशि आबाद कंदो असांजे नाले में जल्दी दुआ कयो सॼी नमाज़ वारे पाड़े खे वारे वारनि जो ॻोठ वारनि जो ॾाढी चोराकारी थी वई आहे हिनखे हिदायत थिए मालिक साईं आबाद कंदा साईं सुणण वारनि खे ख़ुशि आबाद कंदा आबाद थिए अलाह अलाह मालिक मुल्क गौतम शाह शाह और तिलमत शाह ज़ुल्मत शाह इन कला कुल शैन क़दीर इन कला कुल न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से दिल को तसल्ली दे मौला के याद करने से खिदमत कंदो साईं तव्हांखे ॿुधाईंदो ऐं असांजो हाल बड़ी गरीब माण्हू आहे अहिड़ो आहे वीचारा खोखरनि वारी जमात में प्यारी जमात आहे वरी खिदमत कंदा आहिनि कंदड़ मुजाहिद त साईं सां गॾिया वेंदासीं मुस्लमान थींदा ऐं मर्दनि वारी जमात प्यारी जमात आहे पोइ तव्हां सभिनी खे आबाद कंदो रबना वतना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम